अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह सदक़ल्लाहुल अज़ीम। अज़ीज़ दोस्तों ए मुसलमान भाइरों, अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असांखे हिन दुनिया जे अंदरि पंहिंजी बंदगी लाइ पैदा कयो आहे। हिन दुनिया में पंहिंजे अचण जो मक़सदु अल्लाह जी यादि आहे। जेके शयूं पाण सां वाबिस्ता आहिनि उन में लॻा पिया आहियूं। मुंहिंजी रिहाइश भली हुजे, मुंहिंजो इज़त अफ़ज़ाई जो माहौल माण्हुनि जे अंदरि भलो हुजे, माण्हू मूंखे सुठो सम्झनि, मूं वटि गाॾी वॾी हुजे, मुंहिंजी नौकिरी वॾी हुजे, बैंक बैलेंस मुंहिंजो वधीक हुजे, मुंहिंजो स्टेटस भलो हुजे, इन शइ खे संवारण में पाण वसां कोन था घटायूं, ख़ूब ज़ोर लॻायूं था। हालांकि अल्लाह तबारक व तआला मौत मुक़रर कयो आहे ऐं ओचितो लॻायो आहे। पोयां ख़बर कोन थी पवे, ओचितो मौत अची तो वञे। जॾहिं जिंदगी जो आगाह अपनी मौत से कोई बशक नहीं, सामान 100 बरस का पल की खबर नहीं। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दायरो लगायो, उन जे अंदरि हिकिड़ो लीको छिकियो ऐं उहो अची किथे बीठो। हीअ दायरो सॼी दुनिया आहे ऐं ॿिया काफ़ी दायरा छिकिया जंहिंमें ख़्वाहिशात हुयूं, इंसान जूं चाहतूं, इंसान जूं तमन्नाऊं। त उन्हनि इंसान तमन्नाउनि जे अंदरि तमामु डिघियूं नज़रूं खणी, तमामु डिघी ख़्वाहिशनि जे पोयां लॻी वियो। हालांकि थोरो अॻिते हली करे उते उनजो स्टाफ अची वियो, माने हीअ तुंहिंजी ज़िंदगी आहे, पर तो ख़्वाहिशूं, तमन्नाऊं, आरज़ू कहिड़ियूं कहिड़ियूं कयूं आहिनि। तो दोस्तों अजीजो, जंहिं मक़सद लाइ दुनिया में आया आहियूं, पहिरीं त उन मक़सद खे सुञाणो। उहो मक़सद अल्लाह जी यादि, अल्लाह जी रज़ा वारी ज़िंदगी, आख़िर में जन्नत जो हुसूल, जन्नत माणियूं। उन लाइ अल्लाह तबारक व तआला सवा लख नबी मोकिलिया। उन नबीअनि जी ज़िंदगी दुनिया जे अंदरि तव्हां असांजे लाइ नमूनो। सभिनी नबीअनि में इमामुल अंबिया, तुंहिंजो मुंहिंजो प्यारो नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सैयदुल अंबिया, इमामुल अंबिया, खातमुल अंबिया, कुल कायनात में जंहिं जहिड़ो न को ॼायो, न को ॼमंदो, न को थियो, न को थींदो, उस जैसा कोई अब तक न हुआ, उस जैसा कोई होगा भी नहीं। उस कंबल पोश पे मैं कुर्बान, सूरत भी हसी, सीरत भी हसी। तो जिंदगी अहिड़ी गुज़ार जहिड़ी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी गुज़री आहे। उन जे नक्शे कदम ते, उन जी पोए लगी में, उन जी पैरवी में जेकॾहिं गुज़ारी ने अल्लाह खे बि वणंदी, दुनिया में रहण वारनि खे बि वणंदी। तूं बि चाहीं थो मुंहिंजी ज़िंदगी सुठी हुजे, मुंहिंजी ज़िंदगी मशहूर थिए, माण्हू मूंखे सुठो सम्झनि, त जॾहिं तूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हलंदे, माण्हुनि खे वणंदे, अल्लाह खे बि वणंदे, मलाइकनि खे बि वणंदे, कुल कायनात खे वण टिण पखी पकड़ खे बि वणंदे, जेकॾहिं तूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्श कदम ते हलंदे। ऐं हुजूर केतिरी इबादत कंदा हुआ, सिर्फ़ नमाज रोज़े जो नालो इबादत कोन्हे। तुंहिंजी उथणी वेहणी खां माण्हू मुतासिर थियनि, तुंहिंजे अख़लाक खां माण्हू मुतासिर थियनि ऐं उहे ईअं सम्झनि त अल्लाह करे आऊं बि अहिड़ो थियां ऐं मुंहिंजो ॼण बच्चो बि अहिड़ो ई हुजे। तुंहिंजो हया, तुंहिंजो अख़लाक, तुंहिंजो पर्दो, तुंहिंजी शराफ़त, तुंहिंजी लियाकत, तुंहिंजो माण्हुनि सां मेल जोल, तुंहिंजी सफ़ाई सुथराई, तुंहिंजो अंदाज़ अहिड़ो हुजे जेको माण्हुनि खे ईअं वणे। जीअं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ा वणिया, जंहिं ॾिठो उन कलमू ते पढ़ियो, जंहिं ॿुधो उन कलमू ते पढ़ियो। हाणे पैगंबर को ईंदो कोन, नबी को ईंदो कोन। इहा ज़िम्मेवारी तुंहिंजी मुंहिंजी आहे जो अहिड़ा थियूं जीअं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा खे, कंहिं अल्लाह वारे खे ॾिसी माण्हू मुस्लमान थिया थे, ऐं असांजा बि लक्षण कुझु अहिड़ा हुजनि, माण्हू बिगड़े त न, कम अज़ कम ठीकु रहे। असांखे ॾिसी केरु चवे जे मौलवी अहिड़ो आहे त पोइ ठीकु आहे, हीउ वॾेरो अहिड़ो आहे त ठीकु आहे। ईअं न बिगड़े न, बल्कि वेचारो अल्लाह वारो थिए, मस्जिद वारो थिए, ॿ लुड़क किरन रुअण वारो थिए, नेकी वारो थिए, तक़वा वारो थिए, हिदायत वारो थिए, पर गुमराह त न थिए। तो दोस्तों अजीजो, अल्लाह तबारक व तआला सवा लख नबीयन के मोकलियो। सब का पहिरीं फरमायो शिरक न कजो।
इन शिरक लजुल्मुन अज़ीम इन अल्लाह ला यगफिरु अन युशरक बि। अल्लाह शिरक माफ़ कोन थो करे। हिकिड़ी इहा शइ त शिरक न हुजे तुंहिंजी मुंहिंजी ज़िंदगी में। उन खां पोइ जेतिरो वक़्तु मिलियो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्श कदम ते हूंदो त हर वक़्तु इबादत में हूंदे। सुम्हंदे तुंहिंजो सुम्हणु इबादत हूंदो, बाथरूम में वेंदे बाथरूम में वञणु इबादत हूंदो, घरवारी सां मिलंदे इबादत हूंदो, हलंदे चलंदे माण्हुनि सां तौर तरीक़ो कारोबार हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्श कदम ते हुजे। ईअं सम्झो तुंहिंजो लम्हो लम्हो इबादत आहे। जीअं हज़रत अली खां कंहिं पुछो तव्हांजी इबादत जा औकात छा आहिनि, चई असीं हर वक़्तु इबादत में। तरी जी खाओ था, पीओ था, सुम्हो था, घर वारी वटि वञो था, चई असीं सभु कम नबी सां इहे तरीक़े सां करियूं था, उहो असांजो इबादत बणिजी थो। तो दोस्तों अजीजो जिंदगी एड़ी गुजारियो। मथा रमजान शरीफ अचे पियो। बे नंबर ते निमाज। निमाज सब खां पहिरीं पुछाणो निमाज जो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतरी पढ़ी जो पैर सुजी पवंदा हुआ, एतरी निमाज पढ़ंदा हुआ। पाण एतरी न पढ़ी सघूं त कम अज कम एतरी त पढ़ूं जो कम अज कम जेके फर्जी वक्त आहिनि उन्हनि ते त निमाज पूरी पढ़ूं। फर्जी वक्तन ते नबी साईं घरवारी वटि आया, थोड़ी देर सुम्ही वरी उथी पिया, वरी अल्लाहु अकबर, सॼी राति रुना, सॼी राति निमाज़ पढ़ियो। ऐं रुना कंहिंजे लाइ? तुंहिंजे मुंहिंजे लाइ। वइन तुअज़्ज़िबहुम फइन्नहुम इबादुक वइन तग़फिर लहुम फइन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। सॼी राति रोई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजी मुंहिंजी जहिड़ो कर अल्लाह खे पारत कई त मुंहिंजा उम्मत ईंदा उन्हनि जी तोखे पारत आहे। ऐं हिननि उम्मतियुनि खे न अल्लाह यादि, न अल्लाह जो रसूल यादि, न क़बर यादि, न हशर यादि, न आख़िरत यादि। इन हाल में जियूं पिया जहिड़ो कर पंहिंजो को दीन ही न हुजे, पा मुसलमान ही न हुजो। ईअं बस दहड़ीअ टाइप माण्हू जी ज़िंदगी गुज़ारे, ईअं ज़िंदगी गुज़रंदी आहे छा? अल्लाह वारा ईअं ज़िंदगी गुज़ारे, रसूल वारा ईअं ज़िंदगी गुज़ारे, आख़िरत वारा ईअं ज़िंदगी गुज़ारींदा? मौत तो ओचितो ईंदो, जॾहिं ओचितो आयो तॾहिं तूं चवंदे हाणे न मूंखे वला युअख़िरुल्लाहु नफ़्सन इज़ा जा अजलुहा। जॾहिं मौत जो वक़्तु अची थो वञे पोइ माण्हू खे ढर कोन थी मिले, न त चवंदो त फ़असद्दक़ वअकुम मिन सालिहीन। जेकॾहिं हाणे न मूंखे थोरो वक़्तु मिले त बुज़ुर्ग थी वेंदो, सफ़ा वली थी वेंदुसि। का दुनिया जी ॻाल्हि मुंहिंजे अंदर में कोन हूंदी, नेकोकार परहेज़गार थी ज़िंदगी गुज़ारींदुसि। पर मौत जॾहिं अची थो वञे त पोइ ढर कोन मिलंदी आहे। तंहिंजे करे दोस्तो अज़ीज़ो पंहिंजो पाण खे सुञाणो त बानू आहियां, मुंहिंजो को रब आहे, उम्मती आहियां, मुंहिंजो को रसूल आहे। दुनिया में हमेशा रहण कोन आयो आहे, अॻिते मुंहिंजी मंज़िल आहे, क़बर, हशर, आख़िरत, जन्नत मुंहिंजो ठिकाणो आहे, जहन्नम खां अल्लाह बचाए, जन्नत मुंहिंजो ठिकाणो आहे। सवा लख नबी इहो दर्स ॾेई विया, इहा ॻाल्हि सम्झाए विया। जेकॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त मरणो आहे, आख़िरत आहे, हिते आऊं आयो आहियां कमाई करण। दुनिया मज़रातुल आखिरा, दुनिया आख़िरत की बनी है। जीअं वसकारे जो पाण बनी जी मेहनत करियूं था, पोइ सॼो साल पाण वेही खाऊं था। बनी पंहिंजी कमाइण वारो बनी कमाए थो पोइ खाए थो। ईअं पंहिंजी जेकॾहिं पाण दुनिया में तव्हांखे 15 साल जी, 25 साल जी, 50 साल जी ज़िंदगी मिली, ख़बर कोन्हे केतिरी आहे, जेतिरी मिली ओतिरी जेकॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नक्श कदम ते गुज़री त सम्झ त तूं क़बर में बि सवलो, हशर में बि सवलो, हमेशह हमेशह जन्नत में बि सवलो। अल्लाह ताला तोखे अहिड़ी ज़िंदगी नसीब फरमाए, मूंखे अहिड़ी ज़िंदगी नसीब फरमाए, आईंदे अचण वारनि समूरनि इंसाननि खे अल्लाह अहिड़ी ज़िंदगी नसीब फरमाए जो जेकॾहिं ज़िंदगी गुज़रे पई, जेको ॾिसे उहो बि ख़ुशि, जेको ॿुधे उहो बि ख़ुशि, पोइ दुनिया में ईअं तज़किरा बि रहनि, ऐं वरी जॾहिं मरूं त पोइ अॻिते जा मंज़िलूं बि आसान थी वञनि। माशर में जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो हिसाब किताब थिए त पोइ सभिनी खे वणे त वाह यार, वाह जी ज़िंदगी कटे आयो, वाह जो माण्हू, वाह जो मुड़ुसु। अल्लाह अहिड़ी ज़िंदगी नसीब फरमाए।